सिठारजा खां सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी जी रिपोर्ट मुताबिक़ सिठारजा मोहल्ला उस्मानाबाद जी रहवासी निगरी पुरस्कार नमूने गुम 9 ॾींहं गुज़रण बावजूद न मिली सघी। पुलिस कख भञी बीणो न कयो, संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा। तफ़सील वञो सिठारजा मोहल्ला उस्मानाबाद जे रहवासियुनि 13 सालनि जी हिंदू निगरी करीना धीअ जावेद भील घर पुरस्कार नमूने गुम थी वई आहे, जंहिंखे 9 ॾींहं गुज़री विया आहिनि। वारसनि पारां मिटनि माइटनि समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते ॻोल्हा बावजूदि निगरी मिली नाहे सघी। वारसनि जो चवणु आहे त असीं पंहिंजे मदद पाण त ॻोल्हा करे रहिया आहियूं। हिन महिल ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। गिरफ़्तार जवाबदार पुलिस पैसनि एवज़ आज़ाद करे छॾिया आहिनि। पुलिस पंहिंजे किरदार अदा न पई करे। को बि चूंडियल नुमाइंदो असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। होॾां पुलिस जो चवणु आहे त वारसनि 2 ॼणनि ते शक ज़ाहिर कयो हो, जिन खे असीं बर वक़्तु गिरफ़्तार कयो, जंहिं बैदि वारसनि उन्हनि खे आज़ादु करायो। असीं ख़ामोश थी न आहियूं वेठा, जांच करे रहिया आहियूं।